अखर जो नालो टे बुनियादी लफ़्ज़ अथसि टोपी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पटी हिकु आहे, 10 उन जा आवाज़ आहिनि। सिंधी पटीअ में 52 अखर आहिनि। अॼु असां 3 अखर खे पढ़ंदासीं। 3 अखर जो बुनियादी लफ़्ज़ आहे टोपी। सिंधी पटीअ में 52 अखर आहिनि। 11 अखर जुदाईअ वारा अथसि ऐं 41 अखर जकड़ींदड़ अथसि। अॼु जे अखर जो नालो आहे टे, जंहिंखे असां टे बि करे पढ़ंदा आहियूं। असांजी सिंधीअ में इहो 2 तरीक़नि सां आवाज़ु कढंदो आहे, हिकिड़ो टे, ॿियो टे। 3 अखर जो बुनियादी लफ़्ज़ आहे टोपी। टोपीअ खे सिंधीअ में टोपी चइबो आहे, उर्दूअ में बि टोपी चइबो आहे, अरबीअ में कुब्बतुन चइबो आहे, इंग्लिश में केप चइबो आहे। टोपी मौनस लफ़्ज़ आहे। टोपी अदद वाहिद आहे, टोपियूं अदद जमो थी वियूं। अॼु जा लफ़्ज़ अथसि टन, टिन, टिमक, ट्रुप। इहे हुआ 4 लफ़्ज़ जेके तव्हांखे टे जा ॿुधायासीं, जंहिंमें टे ऐं टे जा इस्तेमालु थियल आहिनि। टोपीअ मां असांखे फ़ाइदो आहे उस खां बचाइण जो। मथो उस खां बचंदो आहे ऐं सिंधियुनि जी पहचान आहे सिंधी टोपी। अचो त टे खे लिखणु सिखूं। टे जी बीहक बि ईअं ई हूंदी आहे जीअं बे, बे, भे, पे, थे। इहे सभई हिकु वांगुरु लिखिबा आहिनि। थोरो मथो सिट खाणे, सिट ते छिके ओतिरो ई मथे कबो जेतिरो इहो मथो आहे। हिन खे 3 टुका हूंदा आहिनि, जीअं इहे इंसानी चहिरे मां ठहियल हूंदा आहिनि। 2 अखियुनि वारा हिकु नक जी जाइ ते। टे ऐं बुनियादी लफ़्ज़ अथसि टोपी। टेवा टो पई जे पीटो। लफ़्ज़ में टे खे कीअं लिखिबो आहे? शुरूआती लफ़्ज़ में टे खे ईअं ई लिखिबो आहे जीअं ॿिए खे लिखिबो आहे। ॿिए खे लिखिबो आहे, सिर्फ़ु टुकनि जो फ़र्क़ु हूंदो आहे। शुरूआत में ईअं लिखिबो, विच में लफ़्ज़ में हितां लफ़्ज़ ॻंढियल हूंदो आहे, थोरो मथे करे वरी हीअं सिट ते आणे वरी हिते हथ कढिबा ते मथां 3 टुका ईंदसि, टे थी वियो। आख़िर में टे हितां आवाज़ु मिलायल आहे मथे करे ऐं सॼे जो सॼो टे लिखिबो, जीअं असां पहिरीं टे लिखी आया आहियूं ऐं आख़िरी पटीअ में पढ़ंदा आहियूं। टे टे जा लफ़्ज़ ठाहिणु सेखारियूं। टे, हीअ अखर आहे टे, हीअ अखर आहे रे, हीअ आहे णे। हिन खे आवाज़नि में मटाइबो। टे खे मथां ज़बर ॾींदासीं, आवाज़ जो ट प्लस रे खे ज़बर ॾिनीसीं र, णे खे पेश ॾिनोसीं ण। टरण लफ़्ज़ ठहियो टरण। टरण। विच में टे खे कीअं लिखिबो? विच लफ़्ज़ में लफ़्ज़ जा अखर लिखिबा बे, टे, णे। 3 अखर छा? बे, टे, णे। हिन जो नालो बे आहे, हिन जो टे आहे, हिन जो णे आहे। हाणे हिननि खे आवाज़नि में मटाइबो। आवाज़नि में मटाइण जे लाइ लफ़्ज़ में जॾहिं ईंदो आहे त हुन जी शिकिल वटिजी वेंदी आहे, अधु लिखिबो। हिन जो ब प्लस ट प्लस ण लफ़्ज़ ठहियो बटन। बे ज़बर ब, टे ज़बर ट, णे पेशो ण, बटन। हाणे वरी ॿियो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं, तव्हांखे लिखाईंदासीं। काफ़ आहे, हिन अखर जो नालो काफ़ आहे। हिन जो टे आहे, हे आख़िर में टे इस्तेमालु थी थिए। हाणे हिन खे आवाज़नि में मटाइबो। क प्लस ट लफ़्ज़ ठहियो कट। काफ़ ज़बर क, टे ज़बर ट, कट। इहो 3 आवाज़नि जा लफ़्ज़, जंहिंखे टे जे आवाज़नि खे शुरूआत में लफ़्ज़ जी शुरूआत में टे खे इस्तेमालु कयोसीं, टे खे लफ़्ज़ जे विच में इस्तेमालु कयोसीं, टे खे
आख़िर में इस्तेमालु कयो। अचो त मददगार लफ़्ज़ जी मदद सां जुमिलो ठाहियूं। ही अ टोपी आहे। हीअ टोपी आहे, हिन में मददगार लफ़्ज़ आहिनि हीअ ऐं आहे। लफ़्ज़ हुयो टोपी, हिन खे लफ़्ज़ जुमिले में कमु आणोसीं हीअ टोपी आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा ऐं वधीक कहाणी लतीफ़ा पढ़ण जे लाइ ऐं कहाणियूं ॿुधण जे लाइ ऐं लतीफ़ा ॿुधण जे लाइ सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। टोपीअ मां असांखे फ़ाइदो आहे उस खां बचाइण जो ऐं सिंधियुनि जी पहचान आहे सिंधी टोपी। हाणे हिकु जुमिलो चइनि ॿोलियुनि में पढ़ंदासीं। उहो जुमिलो आहे ही टोपी आहे। सिंधीअ में पढ़बो ही टोपी आहे, उर्दू में चइबो ये टोपी है, अरबीअ में चइबो हाज़िही कुफ़अतुन ऐं इंग्लिश में दिस इज़ कैप। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। टे टो